नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत कोरोना जा केस वधण ते माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू करण जी हिदायत करे छॾी है। सिंध में कोरोना वायरस जे केसनि में तेज़ी सां वाध खां पोइ सूबाई हुकूमत नंढे पैमाने ते स्मार्ट लॉकडाउन जूं तैयारियूं करे वरितियूं आहिनि। जंहिं सिलसिले में सिंध जे सिहत खाते खे ख़त लिखियो वियो आहे ऐं ज़िले इंतज़ामिया ज़िले पुलिस ऑफिसर सिहत खाते सां सलाह मशवरो करे SOP ते अमल कराइनि। ख़त में एडिशनल IG पुलिस कराची समेत ज़िले जे डिप्टी कमिश्नर SSPs खे लिखियो वियो आहे त सिहत खाते चयो त ईंदड़ मरहले जे लाइ सिहत खाते सां सलाह मशवरे खां पोइ मुतासिर इलाइक़े जी निशानदगी कई वेंदी। DHO पंहिंजे इलाइक़े में कोरोना केसिस जे तहत माइक्रो स्मार्ट लॉकडाउन कंदो। सिहत खाते जो चवण त जंहिं घर में केस ईंदा उन खे ऐं उन जे भरपासे वारे माण्हुनि खे आगाही ऐं करतीना जी हिदायत कई वेंदी। हिन हवाले सां वज़ीर आला हाउस में डैशबोर्ड ठहियल आहे जिते हर इलाइक़े जी मॉनिटरिंग थींदी आहे। वाज़े रहे त मुल्क में कोरोना सबबि तक़रीबन 7 महीने खां बंदि पियल तइलीमी इदारा मुकमल तौर ते खुली विया आहिनि, पर कुछ तइलीमी इदारनि में कोरोना के साम्हूं अचण ते हुननि खे सील भी कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।